दरगाह हालानी शरीफ में आल पार्टीज़ एक्शन कमेटी जे चेयरमैन एडवोकेट मुफ्ती सैयद हमादुल्ला शाह जी सदारत हेठ शराब जो गुतो खोलण ऐं समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे लाइ हिकु गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो, JDA, जस्कम, अहले सुन्नत जमात, जमियत इस्लाम, जिसाफ समेत काफ़ी सियासी पार्टियुनि जे अॻुवाननि जंहिंमें एडवोकेट सैयद असदुल्ला शाह, मौला बख्श थेबो, डॉक्टर राशिद मुग़ल, मुजाहिद सामटियो, निसार आमिर बच्चल हिंगोरो, इकबाल गारी, वकील आसिम रिजवान कंबो, एडवोकेट जुल्फकार मरी, मंजूर अली सोलंगी, वडेरो गुलाम कादिर रिंद, मुजीब कुर्बान गाॾही, शाहज़ेब गाॾही, शरीफ सुमरो, हाफिज़ अफजल आराई, उबैद खास खेली, शाहज़ेब गाॾही, गुलाम रसूल रंधावा, हाफिज़ साजिद हाली पोटरो ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। गॾिजाणी में अॻुवाननि शहर में पुलिस जी सरपरस्ती हेठि हलंदड़ समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे लाइ पंहिंजा वीचार वंडिया। जंहिं बैदि गॾिजाणी में 5 रुकनी कमेटी जोड़ी वई जेका इंतज़ामिया सां मिलंदी ऐं इन्हनि खे शहर मां बुराइयूं ख़तमु कराइण, शराब जो गुतो नामंज़ूर ऐं मेले में मैजिक शो जी आड़ में फहाशी जे ख़ात्मे लाइ 10 ॾींहनि जी मोहलत ॾींदी। मोहलत ख़तमु थियण खां पोइ इंतज़ामिया ख़िलाफ़ 25 अप्रैल जुमे ॾियाड़े हिकु तारीख़ साज़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो, जंहिंजी नौशर फिरोज़ इंतज़ामिया ज़िम्मेवार हूंदी। जीअं असांखे मालूम थियो हुयो त हालानी में सरकारी शराबखानो खुले थो, त उहे ईद जा ॾींहं हुया ऐं ईद जे ॾींहंनि खां जीअं फारिग थियासीं त असांजो सालाना बुज़ुर्ग जो इज्तिमा हूंदो आहे मिसकीपुर। असां जमात खे होॾे हलिया वियासीं त एॾी ॼणो फेसबुक ते, व्हाट्सएप ते सभ खां पहिरियों जेका असां रेज़ोल्यूशन लिखी, करारदाद लिखी या जेको गवर्नमेंट खे लिख पढ़ थी उहा तहरीक लॻई थी। सो इन आल पार्टी इलेक्शन कमेटी सां माण्हुनि खे ख़िलाफ़ तहसीन पेश कयां थो ऐं उनजी दरख़्वास्त में अल्हम्दुलिल्लाह मूं ताईं पहुती जेका उन्हनि आला क़ियादत ताईं पहुचाई। ॿी मां खे गुज़ारिश कंदुसि त जिन जिन दोस्तनि ऑब्जेक्शन जमा कराया आहिनि उहे काइंडली महिरबानी करे मूंखे ज़रूरु इतला ॾियनि जो गवर्नमेंट तव्हांखे ख़बर आहे त जेसीं ताईं